चौमासी जी इम्कानी बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ अॻुवाट इंतज़ाम मुकमल करण जे सिलसिले में डिस्ट्रिक्ट डिज़ास्टर मैनेजमेंट कमेटी जी गॾिजाणी ऐं क़ौमी असम्बली जे मेंबर डॉक्टर महेश मल्लाणी ऐं डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागिरानी जी सदारत हेठि दरबार हॉल मिठी में थी गॾिजाणी में ॻाल्हाईंदे MNA डॉक्टर महेश मल्लाणी चयो त बरसातूं थरपारकर ज़िले जे लाइ अहम आहिनि छाकाणि त थर जे माण्हुनि तोड़े माल जो दारोमदार घणे भाङे बरसातुनि ते आहे। वसकारे जी मुंद में तमामु घणा सियाह बि थर घुमण अचनि था, जंहिंसां थर में कारोबार बि वधियो वञे, पर मामूल खां वधीक बरसातुनि जे करे सूरत-हाल ख़राब थियण जे इम्कान खे पिणु रद्द नथो करे सघिजे। तंहिं करे लॻपियल खातनि खे पंहिंजा हंगामी प्लान अॻुवाट तयारु करणु घुरिजनि। मिठी शहर लाइ नई काल जो हिकु बहितर मनसूबो तयारु कयो वञे। गॾिजाणी में ॻाल्हाईंदे डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागिरानी समूरनि ऑफिसरनि खे हिदायत कई त हर सरकारी खातो पंहिंजी ज़िम्मेवारी महसूस कंदे बरसातुनि महिल ऐं बाद में पैदा थियल सूरत-हाल खे मुंहुं ॾियण लाइ पंहिंजा भरपूर इंतज़ाम कनि। नेकाल जी नालियुनि तां कब्ज़ा ख़तम कराए इन्हनि जी सफ़ाई करण जी हिदायत कई आहे। इहा बि हिदायत कई त शहरनि ऐं बहिराड़नि जे हेठाहीं इलाइक़नि मां बरसाति जे पाणी जे नेकाल लाइ पाणी जे नेकाल वारनि मशीनुनि खे फंक्शनल हालत में स्टैंड बाय रखनि। गॾिजाणी में SSP थरपारकर शबीर सेठार, ADC 1 थरपारकर आसिफ अली ख़ासकैली खां अलावा समूरनि लाॻापियल खातनि जे अमलदारनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची